बुहारिया तुझू वाटू निहारिया ओ यार सजन है अंगण बुहारिया। हेरे बकला कथा ना तू झाड़ू थी कढे बुहारी थी दे। हां हाँ ये तुझा प्रकार ने कूलर भरिया इो कूलर है मां एक जेतरा हूं मां हिन के भरिंदम त हिन में हली विंदम आ कान थी भरिया जको मुका कम थे तो वो कंदी मैं ए एलो आगुर तव। हां छो इत के ट्रक्यूं इन ता जू गाडियूं इन जो आगुर ठहरायो तव असा के अल्लाह साईं वडो घर दिनो आ ना। हां ता त खुडड़न में पलियो हो ना मां गालायो तो जे मालिकन ता उनन चो हर कम कंदी। हां टका भरिया न टका मुफ्त में ना आया माना जका टका भरे ता के देन पोता उनन के नौकर करे समझो। बस नौकर छो घर जो भातिया जाहिर आसा भी पैसा भरिया मां कम कया चा छे मते वारी कल कूलर चवाए थी गेल कूलर के भर हेलो। ओह नो ना था मलेम बुहारी दया थी वरी कूलर उने का पोरी चंगे पोतड़ा धो म फाती छो आ पोतड़ा बे साजे मर्दन जान ना माशूक जान औ जे को सोट जो पोतड़ो आ एकड़ो माशूक त ड्यूटी ते आ सोट तो आरे जा पोतड़ा। हां पोछा है सोट मटे तो न माशूक जो भी पाए तो जास थी गर्मी आ मेरा करे थो चे वयो वाह ते वेजण त मेरा कहे न पोतड़ा अलाए शाथस से मुके ते लगे थो तोरे सोट जो आजमो खराब तई सोट जो हाजमो खराब आहे बाकी खबर आ अंब खादा है घणा मां ये पोतड़न के मां हथी न लाइंदा मां पैर सा म धोंदिया मां पैर भी खराब न कंदम डाडी तो पता से हाने पानी में मिले छाछो ले कढिए जो कूलर त भरिया कंजू गालियो त न करे कूलर में पानी पीण त रू लाए छजो किनी माई कूलर मुझे दा वरी मां पानी मां भरे ते काय खण जाए पाण हेडे गाल बुधो हाने यो पानी भरे कूलर जो। हां और ठीक आ ओ चवाए थी त जो का तक्कड़ में जो का ना ब मुखे मानियो पचाए दे माखे डाडी भूख लगी आ हे सोट घरे भी जो आयो तुंजे सोट जो त पेट भर जाई ब मानियो ने जू 10 किलो ऑटो खत्म थी गया ब मोने जू मानियो ब मोजू मता वधिक खाए भूख त घणी लगंदी चार उने जू पचाए चार वन्य टेम सा सोट के भूख लगंदी निंद्र में उथंदो मानी घुरंदो आ पेरियो न उथंदो आ निंद्र में ना ता जे सोट के केड़े टाइम ते मानी न खपंदी आ अरड़ा डगड़ी त खाई ता वनो मां न कंदी मैं मानी न मां पानी भरिंदी मैं एरे दिस ना कूलर बे केड़ो भलो आ बेण कर मार का पवई भंजंदी छा कूलर मां न कंदा मानी तो खाओ महांगो कूलर आ कंदम तो जा बुधाए वरी उहे भी छाजी लुड़ हर टाइम ता जो झेड़ो खत्म न थो थे हर टाइम ता जो घर में ना मुरादी छाई पई आ चाचा तू भी थोड़ी गैरत दी गोरी का छाजी गैरत जी गोरी छाजी करे तू वनी ना ता तो वो वना में सोचो घर में ता जी किच किच ता जी दर दर बकवास में तंग थी वियो तो निंद्री न थकण जो मुखे ता सजोरी त निंद्र पियो है सजो दी रात जो पियो जब निंद्र ते कहे ना सुकून ही कोन ता जे घर में सौट सुकून काडे हो ता जो एतरी सुकून ही कोन उड़रा जो सारी एतरी केड़ी कच्ची निंद्र में होती आया सुम्यो पयो उनके मां लोलियूं दई सुमारे आई आ त मथे में सूर कोंदो तो तो बारड़ो न दो जो तू लोलियूं पी ली केड़ी हिन जी उम्र हाने 40 45 साल का उम्र आ या भी का उम्र आ दिस ना बुधान हां हिन जा त न्या दई न भगवान खीर आ हां हां तने बटरी रात गिलास में पिसाए सब थी चेक क्या मामा मुके ये न समझ त मां निंद्र पई आवा छोट हिन ॾाइण जे सामू तू बटरी गिलास में रखी दिस ये कम न कर अगे भी लोटे में बटरी रखी कुत्तो खड़ियो सजो डी कुत्ते के गोलियो से कुत्ता थी आऊं सभी घर में अची करे कुत्ता थी आऊं छिते जी खातल सोट वेचारो मुंजो ॾिसे थी वो तो करे छितो थी पियो आ मां चवा हाली बटे ॾे गोठ टरी वन जेस ताईं असांजे घर में थोड़ो सुकून ते माशूक का थिया माछू को वयो आ गोठ माशूक अचे पे बुधाया मानो खे हां तो बुधा मां बे बुधाइंदा मैं ता वट राज़न त मोट डबल राज़न केड़ा राज इन तोट खोल राज केड़ा इन मां हां ये बुधाई जको रात जो कचारियूं पाके मां जण जागा न पी मुझे कली ताणे हो सोट रही माराए छडींदी असा के सोट बसा के ये माराए छडींदी ये असांजे मथों जेके इल्जाम हाणे थी त ॾिस या असांखे माराए छॾींदी ओला साईं हेड़े ॾींहं ॾेखारण खां अॻु मूंखे उथारे छॾियां हितां उथी उथे न उथे टाइम उथ चवां थी कूलर त उथ मां त कूलर तां उथियां थी मां उथां या वेहां ॻाल्हि मिड़े हिक पर हिन खे हितां कढ मां वञा तो पाण वञा तो अल्लाह को वड़ो दी झिक तंजे झिक मो तंग थी करे मां वञा तो मां भी तुझा पोतड़ा चाचा धोई बेजार थी वया
रात और धोई छॾी पोतरो हा धोई छॾियो अथई मां त कैप्सूल नथो खाई मां वञांसि थो वठण दवा वठण वञांसि थो वञ दवा वठण वञ वञांसि थो वञ धाम हकीम नवीद साहब न हा हुन खां वठां दवा हा हल उहो वञा। पंहिंजो इलाज नथो करे सघे पाण ई वते तो मरंदो नवीद हा हल हल तो जरा घणा मां ॾिठा कुराड़ मां पे वरी अचां थो हा बैठ हफ़्ते खां बाद वरी अचां थो हफ्ते खां पोइ ईंदे न चाची जी शादी थियल हूंदई तोखां सवा मां कंहिंसां बि शादी न कंदसि मां तुंहिंजी आहियां यार कंहिंसां ॻाल्हि न कढजां छॾ झगड़े ते करिए प्यार हाणे वञी चवां थी हीअ ईअं न थिए त माशूक खे ॿुधाए ऐं तुंहिंजो मुंहिंजो निकाह कंदे कंदे रहिजी वञे ना निकाह थींदो पक्को थींदो समझे कोन समझे अहिड़ी तरह सां निकाह त थिए न थिए जनाज़ो त तव्हांजो माशूक पढ़ंदो मां चवां थी अहिड़े रस्ते सां भॼ अहिड़े रस्ते सां भॼ जो इहो नवीद पटा न तुंहिंजा ॻोल्हे सघे भॼ भॼ चवां थी मां वञां थो हा वञ वञ ना कॾहिं वेंदे वञ अल्लाह जो नालो तुंहिंजी बीमारी कहिड़ा तुंहिंजा माइट आहिनि इन बेस्ता बेस्तो नाहे बाक़ी इन वटि वॾो माल आहे इन खे मेहन जो वाड़ो आहे चरी इन वटि मेहन जो वाड़ो आहे ऐं इन वटि जेको आहे न वॾी ज़मीन आहे इहो सभु कुझु कढंदीमांसि माशूक जे नाले ते कराईंदसि तूं हिंदोरनि में लुॾंदीअ तूं गाॾीअ ते घुमंदीअ वीगो ते पोइ इन खे जेको आहे न जमाल घोटो खाराए करे ऐं पोइ इहो जेको आहे न फतकी फतकी कुते वांगुरु छड़ियूं हणी हणी ईअं मरी वेंदो कंकाट करे करे को मालकीअ करण वारो ई न वरी ॿुधायां न हा माना पोइ मुंहिंजी चप जी बि सर्जरी कराईंदी सभु सर्जरियूं तुंहिंजूं कराईंदसि मां सभु सर्जरियूं कराईंदी जेको बूथ फिरियल थी न इहो बि सिधो कराईंदी सही आहे चाची हा। पोइ चई अञा 2-3 ॾींहं रहिया मूंसां बाक़ी सुबुह सां साजरी तोखे मोची ॾे वठी हलंदसि तुंहिंजे वाश खे टाको हणायां राश खे बि पेर खे बि चिॿो थी वियो आहे ठीकु आहे ॿुआरी ॾेई ठीकु आहे ॾेई हल हलिया